अपडेट कंदासीं नाज़रीन मूंखे जामशोरे में संसद जे समूरनि चैम्बर्स ऑफ कॉमर्स जे अॻुवाणनि पारां इकोनॉमिक क्राइसिस बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था एजाज़ मुग़ल जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं कोटली जे साइड चैम्बर ऑफ कॉमर्स ऑफिस में, जिथे मुल्क में इकनॉमिक क्राइसिस जे मुतलिक़ सिंध जे समूरनि चैम्बर ऑफ कॉमर्स जे अॻुवाणनि पारां गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। अचो त हिते अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु हिन कॉन्फ्रेंस में संदन कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि ऐं संदन छा चवणु आहे। सिंध के तमाम चैम्बर्स को इंक्लूडिंग जामशोरो, नूरियाबाद, हैदराबाद से लेकर सखर तक, दादू, लाड़काना, तमाम चैम्बर्स को हमने इकट्ठा किया, साइट एसोसिएशंस को, चैम्बर्स को, तमाम लोगों को इकट्ठा किया और हमारा मुतालबा यही था कि हमारी इंडस्ट्रीज़ अब बंद होती जा रही हैं। हर हफ्ते हमें रिपोर्ट्स आ रही हैं कि 5 से 10% इंडस्ट्रीज़ बंदिश की तरफ जा रही हैं, जिसकी वजह इंपोर्ट सप्लाई चेन की जो है ज़रूरत है। अब इसमें हद से ज़्यादा ज़रूरी है कि सस्टेनेबिलिटी और कंसिस्टेंसी स्टेबिलिटी ऑफ इकोनॉमिक पॉलिसीज़ है। चार्टर ऑफ इकोनॉमी का साइन होना इस वक्त अशतर ज़रूरत है। मतलब इहो हुयो त जेके असां सां नाइंसाफ़ियूं आहिनि हिन वक़्तु उहे असां सां जेके गवर्नमेंट जूं नाइंसाफ़ियूं आहिनि उनखे तव्हांजे लाइ तव्हांखे उजागर करण जे लाइ असां पंहिंजा जेके आहिनि पॉइंट्स रखियूंसीं, जंहिंमें आम पॉइंट इहे आहिनि त जेके असांजा कंटेनर्स रुकिया पिया आहिनि उनखे रिलीज़ कयो वञे ऐं स्टेट बैंक खे रिक्वेस्ट कई वई आहे त बाबा असांजा जेके LCs जेके डॉलर नथा ॾियो उहे असांजा रिलीज़ कया वञनि, डॉक्यूमेंट्स जीअं असां कमु कयूं उन हिसाब जे करे इहे जेको असां उन कई आहे ऐं असां उनखे इहे चीज जो वार्न कयो आहे त इहो ईअं न आहे त सिर्फ़ु अॼु मीडिया ते आहियूं। इंशाअल्लाह ताला अगरि उन खां पोइ असांजो को इन ॻाल्हि जो तदारक या अमल न थियो तो इंशाअल्लाह ताला असां जेको आहे ॿियो बि रस्तो इख्तियार करे सघूं। तो रिक्वेस्ट की है, गुजारिश की हमने कि हमारे जो 6,500 कंटेनर कराची पोर्ट के ऊपर फंसे हुए हैं हम सब के, उन मेहरबानी करके उनको रिलीज़ किया जाए, जितना जल्दी हो सकता है रिलीज़ किया जाए, वरना हमारी फैक्ट्रियाँ बंद हो जाएंगी और अनएम्प्लॉयमेंट बढ़ जाएगी। फिर शरह सूद बढ़ गया है 1%, उससे क्या हालात होंगे। 74% हमारी सुई गैस बढ़ गई है, 7% बिजली बढ़ रही है, 252 रुपये का डॉलर हो गया है। तो ये हालात, इन हालात के अंदर कारोबार करना महाल है और बहुत ही ज़्यादा बुरे हालात हैं। बस उसी हवाले से हमने ये ऑल सिंध कॉन्फ्रेंस मुनक्किद की थी। कैमरामैन इम्तियाज हुसैन सां गॾु एजाज़ मुग़ल, धरती न्यूज़, कोटली।